बुनियाद पक्की नहीं होगी, इमारत अच्छी खड़ी नहीं हो सकती। जिन्ना चेर, क्योंकि मेरे नज़दीक भी बहुत बड़ी शख्सियात खलोतियां ने। अनवर अजीज चाडियो साहब ना सिर्फ सिंधी के दानिश्वर ने बल्कि पंजाबी के प्रमोटर ने, पंजाबी के भी उन्ने ही एक्टिविस्ट ने जिन्हें वो सिंधी के ने, जिन्हें वो सिंधी जबान सिंधी धरती के पुत्र ने, उन्हें ही हो पंजाब और पंजाबी धरती के पुत्र ने। ताड़ियां बहुत सारिया ताड़ियां मैं गुजारिश करांगा जनाब अनवर अजीज चाडियो साहब को तशरीफ लिया के अपनी गलबात करें। जनाब अनवर अजीज चाडियो साहब। असां सम्झूं था त पाकिस्तान जी तमामु उहे धरती उहे ॿोलियूं सिंधी आहे, बलोची आहे, पंजाबी आहे ऐं ख़ासि तौर ते पश्तून ऐं शेर, उहे हिन धरती जूं पंहिंजी असली ज़बानूं आहिनि जेके हिन धरती ते हज़ारनि सालनि अॻु जनम वरितो आहे। असां सम्झूं था पंजाबी हज़ारनि साल पुराणी ज़बान आहे, सिंधी हज़ारे साल पुराणी ज़बान आहे ऐं हिन धरती जी पंहिंजी ज़बान आहे। त हिन धरती जी पंहिंजी ज़बानुनि खे क़ौमी ज़बानुनि जो दर्जो ॾिनो वञे। उर्दू असांजी क़ौमी ॿोली आहे, असां हिनखे मञूं था ऐं असांजी कोऑर्डिनेशन जी क़ौमी ॿोली आहे। असां सिंधी पंजाबी बलोच पश्तून सभु ॾाढे सुहिणे नमूने सां पंहिंजी उर्दू ॻाल्हाए सघूं था, पर असांखे पंहिंजी धरती जी ॿोलियुनि खे हमेशह ज़िंदा रखिणो आहे। उहो रखण जे लाइ ही जेको इंटरनेशनल आलमी ॿोलियुनि जो दिहाड़ो आहे, मादरी ॿोलियुनि जो दिहाड़ो आहे, असांखे यादि हूंदो त इहो बंगाली ॿोली जे बचाव जे लाइ ठाहियो वियो। त हिन वक़्तु असां पंजाब सरकार खां मुतालबो कयूं था त पंजाब में पंजाबी ॿोली खे पढ़ाइण जे लाइ स्कूलनि में राइट कयो वञे। बिल्कुलु ईअं ई सिंधी ऐं बलोची ऐं ॿियूं ज़बानूं पंहिंजे पंहिंजे सूबनि में हलनि। महिरबानी।